अदा बादशाह जी बादशाही में ब ज़ाल मुड़ुस रहंदा हुआ बिने को ठग हुआ ठग ज़ाल मुड़ुस रहंदा हुआ अची विया हाणे इन्हनि अची बादशाही हुआ तर अची मथे ते इन्हनि खयो ठगियूं करे करे असुल उन बादशाही जा कम ई लाहे छॾिया तर मजा वञा माण्हू इन ज़ाल मुड़ुसनि मजा बेज़ार पर ओड़े पाड़े पासे वारनि जा ॻोठ बि साईं उहे बि इन्हनि मथां बेज़ार माण्हू अची बेज़ार थिया अची बादशाह खे दान ॾियूं त बादशाह सलामत ठग ज़ाल मुड़ुसनि असुल माना कम लाहे छॾिया आहिनि ठगियूं करे करे बादशाह खे जो खणी दां मिली माण्हुनि जी बादशाह ने इन ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे घुरायो चवण लॻो त आयो त ग़रीब पर वॾा चोटी जा ठिड़ हरामी ठग आयो पर हाणे अवां ग़रीबनि खे फांसी ते खणी नथो चाढ़िया पर मुंहिंजी बादशाही माना निकिरो मुंहिंजी बादशाही मुंहिंजा मूंखे माना बि खपो ई कोन था जेकर मूंखे नज़र आया मुंहिंजे सिपाहियुनि खे वज़ीरनि खे असुलो फट मारींदोसां अबा ठग ज़ाल मुड़ुसनि खे बादशाह उतां निकाली ॾेई छॾी हाणे ठग ज़ाल मुड़ुस ॿई आया टप ॾिननि वटि वॾी अथई कहिड़ा हिकिड़ी गॾ उन गॾा ते को ॿ टे रिलियूं को ॿ टे हंध को थांग रद पचाए ताईं खणंदे ऐं चवण लॻा त हाणे निकिरूं माना बादशाह नाराज़ थी पियो आहे माॻे मारे न किथे ठग जी ज़ाल साईं सुहिणी नौजवान हुजे हाणे ठग जी ज़ाल ॿई ॼणा निकिता गॾा ते टपड़ खणी हाणे अचनि पिया आया हलंदे फिरंदे ठक सलामत अची साईं ॿी बादशाही में जी पुॻा हाणे ठग चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॻाल्हि ॿुधरनि चई हा चई हाणे हिन बादशाही में पाण ज़ाल मुड़ुस कोन सॾाईंदासीं चई पोइ छा सॾाईंदासीं चई हाणे हिन बादशाही में पाण भेण मां सॾाईंदासीं चई भेण मां चई हा चई कान का ठगी कंदासीं चई भले हाणे आया अची साईं उन बादशाही में अची पुॻा हाणे सोचियूं त माना हाणे बादशाही में त पुॻा आहियूं पर हाणे किथे को रहण जो ठिकाणो वग़ैरह हणूं हाणे नओं इलाइक़ो हाणे हिते जे माण्हुनि खे कीअं उतारियूं वरी जो ठगी किथे करियूं आया साईं हाणे हिकिड़ो वॾो निम जो वणु हुजे उते का ॿनी बादशाही हुजे अची उन निम जे वण जे हेठि साईं हाणे ही वेठा गॾा हिननि पासे में ॿधो माई खणी उते वेठी हाणे ठग चवणु लॻो तूं हिते वेह ऐं वञा कुझु वाह हवा वठी अचां माण्हुनि जा हेॾां होॾां को ॾिसी अचां को हाल को ही को हू चकर बकर लॻायां अब हाणे निकिरी पियो माई साईं वेठी हुजे निम जे वण जे हेठि हाणे ॿनीअ जे पासे में को बादशाह जो कमदार साईं हाणे ॿनी घुमे पियो ॿनी घुमंदे घुमंदे हिन जी नज़र जो पहुची वई ठग जी ज़ाल ते निम जे वण जे हेठि ताईं वेठी हुजे हाणे कमदार आयो हलंदे अची पुॻो छा जो खणी ॾिसे साईं ठग जी ज़ाल त तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे हिन जा गिग पिया वहनि ॾिसी चवणु लॻो त भेण वञ वह जो कमु आहे हेड़ी माई सुहिणी असीं त भेण घर में देवियुनि जा लाहा ऐं बुंड विहारे वेठा आहियूं जहिड़ा बादशाह वटि तहिड़ा मूं वटि वाजी माई आहे दिलि में ख़्यालु करे पुछा करणु लॻो त माई ॾे ख़बर केरु आहीं हिन निम जे वण जे हेठि वेठी आहीं गॾाए ते ॿधो पियो ख़ैर तोसां माई चवणु लॻी त असीं हिते नवां टपड़ खणी आया आहियूं फिलाणी बादशाही आया आहियूं उते को रोज़गार रोज़ी का हुई कोन सोचियो न हाणे वञूं के ॿी बादशाही में वञी पंहिंजो घरड़ो अॾियूं उते को रोज़ी रोज़गार करियूं भाउ मुंहिंजो वियो आहे फिलाणे हंधि असीं भाउ भेण भाउ माना आयूं आहियूं ॿ चई हा चई हिते हाणे आया आहियो चई हा हिते आया आहियूं थोरी देरि खां पोइ ठग बि अची उते पुॻो हाल अहिवाल साईं हिननि कया कमदारनि खां पुछा ॻाछा करे हेॾां होॾां कमदार चवणु लॻो भेण माई तमामु सुहिणी ख़ूबसूरत जेकर हींअर हथ विझनि त भेण हाणे अले छा चवे कीअं चवे हीअ हिन वारो भाउ बि अले छा चए मथां दां वञी बादशाह आहिनि बादशाह त भेण पुठनि खां ख़ाली लाहे छॾींदो चई छॾे खणी भला वेहिन वञी हिते चई अवा अमी हिते वेहो अव्हांखे मोकल भला हिते वेहो घरड़ो ठाहे पंहिंजो हिते रोज़ी रोज़गार करियो अवा हाणे मोकल हिननि खे मिली वेली कमदार त हलियो वियो घणी गिग ॻाड़े उन माई खे ॾिसी वियो हलियो ठग हरामी को अवा हाणे तव्हां को ॿ टे को लकड़ा को काया को थूणियूं वठी अवा हाणे वढे करे ऐं भूंगी ठाहे ऐं वेही रहिया उते कमदार जो आयो बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत फिलाणो जी माना हंध खां अहिड़ा आया आहिनि भेण भाउ आहिनि बढ़िया वाजी माई आहे ॾाढी सुहिणी ख़ूबसूरत आहे बढ़िया घर में पाण सफ़ा माना हले छा विहारे वेठा आहियूं बाक़ी जी वॾो कमु आहे माई खे को हुसन आहे या नंढी नेटी बढ़िया भेण भाउ आहिनि आया आहिनि हिते बादशाह चवणु लॻो बढ़िया वाह जो कमु आहे इहा शइ त ॾिसणु खपे बादशाह चवणु लॻो कमदार पोइ सुबुह जो पाण हलंदासीं या ॿनी वग़ैरह पोइ घुमंदासीं पोइ इन माई जो बि को दीदार ओड़ो कराइजांइ चई हा बसि ठीकु आहे ख़ैरनि जो जॾहिं हवा सुबुह थियो हाणे बादशाह ऐं कमदार निकिरी विया हाणे ॿनी घुमंदे अची जो हुते पुॻा ठग जी ज़ाल वेठा हुजनि हाणे बादशाह जो खणी हवा माई खे ॾिसण बादशाह जा बि गिग किरनि विया जी वाह जो कमु आहे वाह जो हुसन आहे मुंहिंजूं भेण टे शादियूं टे राणियूं भेण आउं सभा घर में जिनड़ियूं विहारे वेठो आहियां वाह जो कमु आहे ॾिसी अबा हाणे बादशाह जी गिग पई किरे माई हाणे ॾिठी न हुजे माई खे तूं तमामु जाम हुजे ला ॾिनी पुछा करणु लॻो त ॾियो ख़बर अमी जी बादशाह सलामत ठग चवणु लॻो त बादशाह सलामत फिलाणी बादशाही खां आया आहियूं रोज़ी रोज़गार जे हवाले सां हाणे हिते तव्हांजे कमदार खां मोकल वठी हिते भुंगड़ी अॾी अचे आओ चई हाणे पोइ
महिरबानी हिकिड़ी करींद को हर पे जो ॿ कमकार कंदसि आहियूं भेण भाउ ॿई असीं ऐं मुंहिंजी भेण अञा कुंवारी आहे ऐं को ॿनी जो कमकार कोई ॾांहुं न हार पोइ कंदसि ऐं असांखे मिड़ी पेट पालणो आहे हिते रोज़ी वग़ैरह करणी आहे। बादशाह जो खणी ॾिठो त भेण हाणे वाजो कमु थी वियो आहे। चइबा हाओ कमु अव्हांजे लाइ जाम कयूं हेॾां होॾां माई बि को हाणे मथे तां बुरुश आणणु लॻी। इतर खे हाणे ठग सोचियो त हाणे इन बादशाह खे लाहियूं मथे तां हथु पोइ मन कमु को थिए ठगी करणी आहे त असुल बादशाह सां ठगी करणी आहे। वॾो माल रोणो आहे नी बादशाह मां रोणो आहे ईअं कंदे कंदे अब हाणे ठगड़ियूं कंदे हेॾां होॾां बादशाह खे साईं मथे तां हथु फेरे बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत पोइ हाणे कमकार हुजे त पोइ मूंखे को ॾे या हार पोइ ॾे को अहिड़ो हुजे। बादशाह जो अब हाणे चयो हाणे ॻाल्हि ॿुधो चलो ठीकु आहे भला ऐं कमकार वग़ैरह जेको हूंदो तव्हांखे आउं ॾींदसि। इते ठग हाणे चवणु लॻो त हाणे कुझु न कुझु करियां बादशाह जे करे कमु ॾिए थो। ठग चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत हाणे ॻाल्हि ॿुधो हाणे जेका तव्हां मूंखे ॿनी वग़ैरह त ॾींदो आहे हार पोइ खणी कंदसि पर हाणे मसइलो इहो आहे जो ॿनी में वारो वग़ैरह आहे कोन काशे बचत वचत हेॾां होॾां थिए कोन थी माण्हू सॼो ॾींहुं महिनत करे थो आणियो आणियो मरियो वञे हलियो। तूं बादशाह सलामत हिकिड़ो थोरो कर ची कहिड़ो थोरो करियां ची कमाइण खणी आऊं हेॾां होॾां ॿिए हंधि किथे निकिरी वेंदसि पर हाणे हीअ तमामु माना झर झंग में हिते असांजी भूंगड़ी अॾी पई आहे। चई हाओ चाण मुंहिंजी भेण थींदी अकेली जे अगरि किॾां कमकार ते निकिरी वेंदसि हीअं कर तव्हांजे इन महल जे पासड़े में को मिड़ी घरड़ो वड़ो को हुजे थो असांखे ॾे उते पोइ हेॾां होॾां त पोइ बि तव्हांजो महल तव्हांजो इहो इलाइक़ो इहो सिपाही वग़ैरह त पोइ साण वेझा हूंदा मुंहिंजी भेण जी देखभाल कंदा पिया आऊं जो खणी वरी हेॾां होॾां किथे को रोज़गार हेॾां होॾां हर पोइ जीअं हले मूंखां थिए न थिए हाणे ॿनी में बचत बि कोन्हे। ठग हरामी हाणे बादशाह जे मथे तां हथु फेरे बादशाह जो त हाणे उन ठग जी ॻाल्हि ॿुधी बादशाह चवणु लॻो भेण वाह जो कमु आहे भेण माई खे जेकर उते विहारींदो त पोइ भेण उथंदे वेहंदे माई जो दीदार अहिड़ो थींदो पियो। अब हाणे इतर खे बादशाह चवणु लॻो त बाबा हलो कमरो अव्हांखे ॾियण जे लाइ आऊं तयारु आहियां। अब हाणे बादशाह इन खे वठी ठग ऐं ठग जी ॻाल्हि खे आयो कमदार कोटान सिपाही चवणु लॻो त बाबा हाणे इहो पासे में जेको कमरो आहे इहो ॾियो महल जे ॿाहिरां को कमरो हिकिड़ो हो ठहियलु घोड़नि जो को कंहिं टाइम में तंबेलो वग़ैरह हो अब हाणे उते हिनखे कमरो ॾिनो। इते ताईं हाणे ठग थो चवणु लॻे बादशाह खे त बादशाह सलामत हाणे हिकिड़ो थोरो मूं ते ॿियो कर जी कहिड़ो जी थोरो इहो कर मुंहिंजी भेण आहे इहे तव्हांजे महल में इहा साफ़ सफ़ाई जो कमु इहा दासी तौर कंदी पई मानी असांखे मिड़ी 2 वक़्त ॿियो खाराइजां बाक़ी ॿियो मिड़ी ख़ैर आहे एतिरो कमु कर। बादशाह जो भेण सोचियो त भेण माई तमामु सुहिणी ख़ूबसूरत हिन वारी भेण जे अगरि मुंहिंजे महल में कमु कंदी भेण सुबुह शाम हिनजो दीदार अहिड़ो कंदसि पियो। बादशाह ते हाणे टिकटिकी ते पियो चढ़े ऐं हिते कमु भलो थी हलियो 2 वक़्त जी मानी थो वठे कमु भलो आहे चलो ठीकु आहे। अब हाणे बादशाह त कई हा कई ठग हरामी पियो हाणे हुन ठगी करणु चाहे माई अब हाणे उते कमकार करणु लॻी उन महल में मानी त इन जे लाइ खणियो वेंदी हुई। बादशाह ताईं रोज़ लूसपा लॻा पिया वञनि माई लाइ पर माई हिनखे ताईं किथे थी हाणे हुनजी त हुजे माई ठग हुजे त हाणे हिनखे हुजे ठगी करणी न माई ताईं हाणे सॼो ॾींहुं उते कमकार करे पंहिंजे कमु कहिड़ो पर मिड़ी केॾी महिल हित केॾी महिल हू मानी ते हुन खणी ईंदी खाई वेंदी ॾींहं जो पुॼाए वेंदी मुड़ुस खे राति जो खणी वेंदी वरी ज़ाल मुड़ुस ॾाढा भाकुर पायो पंहिंजे कमरे में सुम्हियो रहंदा हुआ। हाणे ताईं हलंदे हलंदे बादशाह बि सोचियो त भेण हाणे माई तमामु भली सुहिणी ख़ूबसूरत कुंवारी आहे वञी संग घुरियां जे अगरि संग मिली वञे त भेण शादी करे ॾियनि था ख़ुदा जो फिटाए अथई हाणे बादशाह जी। अब बादशाह आयो अची पुछा करणु लॻो इन माई खां चई हाणे तूं कमकार हिते हूअं करें भई जे अगरि तोखे आऊं राणी करे थी रखां त पोइ कीअं थी भाई माई ठग हुजे हिननि खे ठगी करणी माई चवणु लॻी त बादशाह सलामत तव्हां छा था चवणु चाहियो ॻाल्हि सिधी करे ॿुधाए अची आऊं तोसां करणु थो चाहियां शादी केतिरो टाइम तूं इहो कमु कंदे इहो मरी वेंदे हली हिते बानी तौरु कमु कंदे जे अगरि तूं मूंसां शादी कर तूं मूंखे पसंदि आई ऐं पोइ राणी थी रहंदे हिते 3 शादियूं मुंहिंजी अॻु में चौथी मुंहिंजी राणी तूं नंढी माई अब हाणे उहा चवणु लॻी उनी बादशाह खे त बादशाह सलामत ॻाल्हि ॿुधो तव्हां मुंहिंजे भाउ सां ॻाल्हायो आऊं नथी चई सघां मुंहिंजे भाउ सां ॻाल्हाए हू तव्हांखे छा थो चवे जे अगरि हू तव्हांखे इजाज़त ॾिए थो त पोइ आऊं शादी करण लाइ तयारु आहियां जी हा बादशाह जो हवा खणी निकितो। हाणे ठग हरामी ताईं हाणे वेठो हुजे घर में ताईं हाणे खट ते सुतो पियो लेटियो पियो हुजे बादशाह जो खणी आयो अची हिन सां ताईं हाणे हाल अहवाल कई बादशाह चवणु लॻो नी ठग खे त ॻाल्हि ॿुध इहो तुंहिंजी भेण सां करणु थो चाहियां शादी जे अगरि तोखे को एतिराज़ न हुजे भेण मूंखे इहो संग रिश्तो ॾेई छॾ। ठग बि चवणु लॻो भेण हाणे वाजो बादशाह पेर ते आयो आहे जी बाबा मूंखे को एतिराज़ कोन्हे तो त भेण मूं ते वॾो थोरो करे ॾियो असीं ग़रीब भेण भाउ भेण धिका हिते हुते खायूं था ऐं मुंहिंजी भेण बि जेको हुअसि मुंहिंजे सिर ते हुई त हाणे इहो ॿार बि मूंखे लाहिणो हो
जे अगर बादशाह तू शादी तो करे बड़ा खुशी जड़ी का गल आहे ही कोन भले आऊं राधी आहियां। अब हाँ बादशाह नेट कई उन माई सां शादी ही नहीं रही हाँ पंहिंजी ज़ाल के पढ़ाए वे उन बादशाह खे पढ़ाए ॾिनी माई के सम्झाए ॾिनी माई त हाणे अॻी ठग हुजे। अब हाँ हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं माई साईं हाणे बादशाह जे वरी न चढ़े। हाणे हू ज़ाल मुड़ुस अॻ में ई हुजनि हाणे हिननि खे का ठगी करणी हुजे बादशाह साईं हाणे राति जो माई साईं हिन खे समझी न ॾे। माई साईं हाणे केॾी महिल आनू केॾी महिल बानू केॾी महिल कीअं त केॾी महिल पर बादशाह सां माना हिकिड़ी राति बि न सुती। हलंदे फिरंदे अची साईं हाणे 20 ॾींहं थी विया। बादशाह साईं माई जी जान न छॾे पर माई हेसि अञा पाण खे बचाईंदे आई बादशाह खां। माई अची हिनखे चवणु लॻी त ठग खे मुड़ुस खे अची ॻाल्हि ॿुध हाणे को न को प्रोग्राम कर को न को ठगी करे नी बादशाह सां हाणे बादशाह त मुंहिंजी जान ई कोन थो छॾे। 20 ॾींहं अची थिया आहिनि बादशाह खे पंहिंजो पाण खां माना बचाईंदी अचां पर हाणे केसि ताईं इहो कमु हूंदो हाणे कर त का अहिड़ी ठगी त जी हितां असुल निकिरूं। ठग चवणु लॻो तूं परेशान न थी पर हाणे बादशाह खे घुमाए था वठूं। अब नेठ हाणे हणंदे अची मेनू थी वियो माई साईं समत न ॾिनूं बादशाह खे। बादशाह सां माना को न को आनू बानू करियो वञे हली बादशाह सां माना हिकिड़ी राति बि न गुज़ारी मेनू अची शादी कॾहिं थियो। ठग हाणे ठग जी ज़ाल त हुजे न उहा हरामी। हाणे साईं बादशाह आयो ठग खे चवणु लॻो यार ॻाल्हि ॿुध हाणे आऊं वञा थो फिलाणे हंधि बादशाह जे कंहिं हवाले कमकार जे हिसाब सां हेॾां को जहिड़ा फसाद उहो छा थिया पिया आहिनि वञा थो होॾां उन्हनि जो को ठाह वग़ैरह करायां को हेॾां होॾां को हेॾां होॾां माण्हू हेॾां होॾां तमामु जाम आहिनि वीचारा को ॾुखनि में को परेशानियुनि में हाणे उन बादशाहनि में को जंगूं लॻियूं पियूं आहिनि ऐं वञा थो होॾां पर हाणे हीअं कर बादशाही तोखे ॾियां थो तूं हिते बादशाही संभाल जेसि ताईं वरी अचां थो। ठग चवणु लॻो त हाणे यकदमि में हथु विझंदो इहो कमु कोन्ह थींदो। ठग चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलाम यार ॻाल्हि ॿुध आऊं इहो कमु नथो करे सघां तव्हां मूंखे हेॾी बादशाही ॾियो था वञो भञा मुंहिंजे हवाले था करे वञो ईअं त आऊं कॾहिं कोन्ह कंदुसि इहो ॿियो को माण्हू जांचो उनखे को बादशाही ते तख़्त ते विहारियो भई फ़िलहालु मूंखां इहो कमु कोन्ह आऊं ॼट मूंखे कहिड़ी ख़बर त बादशाही कीअं हले थी। अब घणी चयो बादशाह पर असुल ठग मञई न ठग पकाई पियो करे। बादशाह चवणु लॻो त बाबा तोते मूंखे भरोसो यकीन ईमानदार माण्हू आयो अमी भेण भाउ आयो ऐं तुंहिंजी भेण मुंहिंजे घर में आहे तूं जे अगरि तख़्त वेही संभालींदे छा थींदो चई न बाबा ॿियो को माण्हू ॾिस ठग पकाई पियो करे। बादशाह ते हाणे हेॾां होॾां को अहिड़ो माण्हू ॻोल्हियो पर बादशाह खे को मिलियो ई कोन। बादशाह सुञायो को वरी वज़ीर बि न हुजे माल मिल्कियत तमामु बादशाह वटि जाम हुजे हिकिड़ो कमदार हो हाणे कमदार खे त भरोसो यकीन न हुजे को माण्हू बादशाह खे मिलियो कोन वरी बादशाह आयो ठग वटि हाणे बादशाह जी ख़ुदा बि फिटाए। ठग खे चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुध हाणे माण्हू को मिले कोन थो। हाणे कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे वधि में वधि 15 ॾींहं लॻनि या मेनू मूंखे लॻे एसो त इहो सिस्टम पियो हला ऐं वरी ईंदसि चई हा चई हाणे चवीं थो त चलो ठीकु आहे बादशाह सलामत हाणे पोइ भला ऐं वेहां त तोखे को माण्हू नथो मिले। अब हाणे खज़ाननि जूं चाबियूं सॼो बादशाही तख़्त हर शइ ताईं 3 राणियूं हर शइ देखभाल जे हिसाब सां सभु हिन ताईं ठग जे हवाले कयूं। चई आऊं वञा थो इजो ई वरंदसि। बादशाह ते हाणे ॿियनि मुल्कनि जो ठाह करण जे लाइ निकिरी पियो हिन खे हाणे तख़्त ते विहारियो वियो। 3 राणियूं अॻु में हिकिड़ी वॾी 2 ॿियूं ऐं 3 हाणे चौथी त इन वारी ज़ाल हुजे हीअ हाणे मौज मस्ती में करे हिकिड़ो 2 ॾींहं अची गुज़रिया 3 ॾींहं गुज़रिया सोचणु लॻो त ठग त हाणे बादशाह पुॼी वियो हूंदो हाणे पंहिंजी ठगड़ी शुरू कजे। हाणे ताईं हीउ वेठो हुजे हुते बादशाही तख़्त ते हाणे ताईं 3 राणियूं उन बादशाह जूं ज़ालूं उहे बि वेठियूं हुजनि नंढड़ा नंढड़ा को हिकिड़ो 2 ॿार हुआ उहे बि बादशाह जा नंढा हुआ उहे बि वेठा हुजनि हिन वारी ज़ाल उहा बि वेठी हुजे। हाणे मतिलबु ॿिया कमदार वग़ैरह इहो वज़ीर त हो ई कोन ॿिया ॿिनी कमदार को हेॾां को होॾां उहे सिपाही कोई वेठा हुजनि हीअ ताईं वेठो हुजे। हाणे ताईं हिनखे का ठगड़ी करी हुजे छा कयईं जो उन टाइम में को पुराणे दौर में कोई फ़ोन वग़ैरह हिकिड़ो हूंदो हुओ इहो कोई वायरनि वारो इहो कनेक्शन वारो इहो हिकिड़ो हाणे ताईं कूड़ी फ़ोन आई हाणे ॼाणी वञी फ़ोन पियो खणे सभिनि जे अॻियां फ़ोन वॻी न वॻी पर फ़ोन खईं चई हा बादशाह सलामत पुॼी में खणंदा चई हा पुॼी वियुसि चई हुकम इहो आहे जो हाणे ही पाण पियो ॻाल्हियूं ठाहे पाण पियो करे चई हाणे हिते तमामु माण्हू बुख पिया मरनि हिते बादशाह में पुॻे चई हाओ चई हिते हाल सफ़ा बेहाल आहिनि हीअं कर मुआरे खज़ाने मंझां 2 टांगा माना जो हुआ तो मोकल पैसनि जा इन खज़ाने जा भरे मुड़ा मोकल चई हा चई बादशाह सां बिल्कुलु तूं त मूंखे मिड़ी आरती ते विहारियो आहे खज़ानू अर्शे तव्हांजी जे तव्हां चओ था त 2 टांगा भरे मोकिलियां थो। हाणे ईअं हुजे न बादशाह फ़ोन कोन कई हीअ हरामी पंहिंजी वियो ठाहे हिन हाणे चवणु लॻो त भेण बादशाह चयो आहे त फिलाणे हंधि 2 खज़ाने जूं माना भरे टांगा मोकिलियो। अब खज़ाने वञा 2 टांगा आहिनि भरे ते मोकिलिया हीअ त वियो वञी किथे उन्हनि खे छपर करे आयो खज़ाननि खे
वरी ताईं वेठो हुजे, वरी जानी मानी कूड़ी फोन अबा हाणे सभिनि जे अॻियां मुतमिन पियो करे, वरी चई बादशाह चयो त अबा हाणे कमु घणो लॻो पियो, वरी 2 टांगा मोकल खज़ाने जा। बादशाह जे खज़ाने अबा असुलिन का शइ न छॾी, ख़ाली करे कुझु बि न छॾी, इत रखे हाणे ही निकिरी पियो। माई खे चई त हाणे ॻाल्हि ॿुध, आऊं वञा पियो, हाणे खज़ाने में पोयां का शइ कोन्हे। चई हाओ, चा वञा थो फिलाणे हंधि वञी वेहां थो, ऐं तोखे अहिड़े हिसाब सां सम्झाए छॾियां तूं हीअं कजांइ जेके बादशाह जूं 2 नंढियूं राणियूं आहिनि वॾी खे छॾे ॾे। बदसूरत आहे, एतिरी ख़ासि कोन्हे, 2 नंढियूं राणियूं ठाकुरियूं आहिनि। चई हाओ, चई इन्हनि खे बि गॾु वठियो अच ॼा, ही चइजां। चई हा। ही हरामी अथई हाणे उहो खज़ानो वग़ैरह खणी ऐं निकिरी पियो वञी उन जॻह ते। माई खे चई वियो, माई हाणे ठग जी ज़ाल उहा बि ठॻिण हुजे। माई चवणु लॻी त वाह, हाणे बादशाह घुरायो आहे, बादशाह घुरायो त हाणे फिलाणे हंधि जेको आहे तो 2 नंढियूं राणियूं बि अचनि ऐं मुंहिंजे नाले बि चए थो 3 राणियूं अचनि, तो घुरायो आहे, हाणे हलूं त पाण हलूं। चई हा। अबा हाणे माई छा कयो, हाणे 2 नंढी राणियुनि खे उतां वरितो, उहा बि चढ़ी टांगे ते, 2 राणियूं हुजनि उहे नंढियूं, 3 माई हुजे। अबा हाणे निकिरी पियो। हाणे वॾी राणी त इहो सोचियो त बणिया टरनि निभागियूं 3 ॼणियूं मनूस बणिया अची वेही रहियूं आहिनि, उहा बि कोई मां बेज़ार हुजे, खज़ाने में ठग का शइ न छॾियो। अबा हाणे उहा ठगिण माई अथई 2 राणियुनि नंढियुनि खे माना वठी ऐं उन टांगे में ठक सलांदा अची उते जिते ठग हुजे उते खज़ानो जेको गॾु करे वेठो अची उते पुॻो। अबा हिननि छा कयो, ठग ज़ाल मुड़ुसनि अबा नंढी जेको राणियूं 2 हुयूं, ॾाढा उन्हनि जा बूथ वग़ैरह ॿधी करे हयूं टांगे में, खज़ानो जेको सभु मेड़े करे हयूं उहो बि टांगे में। 2 अबा हाणे नंढियुनि राणियुनि जा बूथ मुंहुं ॿधी करे, हथ पेर ॿधी ऐं उहो बि टांगे में हणी ज़ाल मुड़ुस अबा हाणे छिके रखियूं। चवणु लॻा त हाणे निकिरजे, 1 छा 2 3 4 5 सभु बादशाह छॾियासीं, हितां निकिरजे। अबा हाणे हिननि 8 9 बादशाहूं छॾे तमामु परे निकिरी विया हुआ, वञी उते घरड़ा ठाहे करे 2 राणियुनि खे नंढियुनि खे वठी वियो। उन सां बि ठग करे एॾी शादी, हाणे ठग जूं 3 ज़ालूं थियूं, हिकिड़ी ज़ाल अॻ में 2 ज़ालूं ॿी थी हलियूं। ॾाढो खज़ानो बादशाह जेको लुटे आयो सो वञी उते वेही रहियो। हेॾा ताईं मेनू अची थियो बादशाह जो उतां वरियो आयो अची। अबा हाणे पंहिंजे महल में पुॼे, छा खणी ॾिसे वॾी राणी दबा मिटी धूड़ थी पई हुजे। आयो अची पुछा कनि, राणी ॾे ख़बर तोखे छा थियो आहे, ये अहिड़ा तुंहिंजा हाल दबा, ई कपिड़ा मिटी मथे में। चई हाणे छा करियां, छॾे तो का शइ कोन, तो 3 राणियुनि खे बि तोॾां घुरायो ऐं खज़ानो वग़ैरह उहो बि सभु तो ओॾां घुरायो, ख़बर कोन्हे तोखे कहिड़ी लॻी वेली, पोयां रहियो का शइ कोन, पोइ हाणे अहिड़ा हाल न हुजनि, ॿियो कहिड़ा हुजनि। बादशाह जो खणी एतिरी ॻाल्हि ॿुधी बादशाह चवणु लॻो, रन चवें छा थी, कहिड़ो खज़ानो मूं घुरायो आहे, कहिड़ियूं राणियूं मूं घुरायूं आहिनि। माई खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। बादशाह चवणु लॻो त भणिया इहो त वाजो कमु थियो, को ठग हुआ छा, लुटे फुरे आया, कहिड़ी ख़बर आहे, कहिड़ी भला आहे। हिते हुते हाणे पुछा छा करणु लॻो, खज़ानो ॻोल्हे, खज़ाने में बाबा का शइ न हुजे। चई भणिया वाजो कमु थी वियो। अबा हाणे कमदार कोटार सिपाही ॾांहुं न अची, हाणे हू त लुटे हलिया। कमदार इहे सभु चवणु लॻा, हाणे सिपाही वग़ैरह चवणु बादशाह सलाम, हाणे तव्हां ई जेको विहारियो, तव्हां ई शादी कई आहे, तव्हां हुनखे सॼो सिस्टम ॾेई छॾियो, हाणे असांखे कहिड़ी ख़बर, लुटे आ फुरे आ, कूड़ियूं में फोनूं आयूं, हाणे असांखे कहिड़ी ख़बर। चई भणिया वाजो कमु थी। अचे हाणे हलो, हाणे पोइतां पेर खणो त ॾिसूं त किथां खां आया आहिनि, कहिड़ी भला आहे, कीअं छा आहे, ख़बरचार वठूं, भणिया वाजो कमु करे आ। हिन जो अबा खणी हाणे वरी पोइतां पेर खयां। अबा एतिरे कंदा हलंदे हलंदे ॻोठनि मां पुछाऊं कंदा, अबा हेड़े पारे पते जा को भेण भाउ ही को हूं, उहो पुछाऊं कंदा नेठि अची उन बादशाह में पुॻा, जीअं बादशाह हिननि खे गॾी हणी कढियो, सॼो तर हिननि तपाए छॾियो। पोइतां पेर जो खणी आया, हाल अहिवाल कयूं। अबा हेड़े क़िस्म जा को भेण भाउ, हुननि चइजो अहिड़ा भेण भाउ हिते कोन, बाक़ी ठग ज़ाल मुड़ुसो आहे, जे सॼो ई तर हिननि तपाए छॾियो, हुनखे असां हितां कढी छॾियो, नेकाली ॾेई छॾी। पोइ बादशाह जा 2 हथ मथे ते भणिया वाजो कमु थी आहे, ज़ाल मुड़ुसु भणिया ठग ज़ाल मुड़ुसु आहे, भणिया मिली करे हिननि वाजी ठगी कई, भणिया सॼी बादशाही मुंहिंजी लुटे हेॾी। अब हाणे बादशाह जे ॻोल्हण जी त वस जा हुआ कोन, बादशाह 2 टे बादशाहियूं ॾांहुं ॻोल्हियूं, पर ही त 8 9 10 बादशाहियूं टुपी पार थी हलियो। अब हाणे सूर पंहिंजा रहियो, जीअं हाणे शादियूं थियूं कजनि ऐं रननि जे पोयां जी भणिया वाजो कमु थी वियो, भणिया लुटाए फुराए वरी पंहिंजो पाण खे छॾियो अथई, माट करे अवा वेही रहियो। तो ठग हरामी अवा पंहिंजी ज़ाल जेका असुली हुई उहो ऐं 2 साईं बादशाह जी नंढी राणियुनि ते बि कईं कब्ज़ो। तो हाणे 3 राणियूं थी हलियूं, हुन जूं हाणे 3 ज़ालूं, ऐं सुठो ख़ासो खज़ानो सुठे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻो। पोइ त ठगी करणु छॾे ॾिनी इन ज़ाल मुड़ुसनि, हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।